पीटीआई सिंध जे अॻवान ऐं सिंध मेमण इतिहाद जे सरवाण अब्दुल रज़ाक मेमण चयो आहे त कुझु ॾींहं अॻु कुझु ॾोहारी माण्हू संदसि मैनेजर ते हमलो करे खेसि ज़ख़्मी करे फुड़ लुट करे विया हुआ, जंहिं जो केस पुलिस दाख़िल नथी करे। मटियारी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अब्दुल रज़ाक मेमण चयो त कुझु ॾींहं अॻु संदसि मैनेजर रमज़ान ते ॾोहारी माण्हू हमलो करे खेसि ज़ख़्मी करे सोनी चेन रक़म ऐं मोबाइल फोन फुर करे फरार थी विया। ॿिए पासे संदसि पुटनि ऐं भाणेजनि जूं 4 मोटरसाइकिलूं पिण ॾोहारी माण्हू चोरी करे विया आहिनि। उन सॼे मामले जी ॼाण एसएसपी मटियारी खे ॾिनी आहे, पर जाखरी थाणे जो एसएचओ ॾोहारियुनि खां रिश्वत वठी केस दाख़िल नथो करे। अब्दुल रज़ाक मेमण वधीक चयो त संदसि मैनेजर खां फुड़ दौरान हुननि हिकु जवाबदार खे पकड़े पुलिस हवाले बि कयो हो, जंहिंखे पुलिस रिश्वत वठी छॾे ॾिनो आहे। पीटीआई अॻवान चयो त मटियारी ज़िले अंदरि एसएसपी अमन अमान क़ाइम करण में नाकाम थी वियो आहे। समूरो शहर मंशियात ऐं ॾोहारियुनि जो गढ़ बणियल आहे। आम माण्हुनि जो केस बि थाणनि ते दाख़िल नथो कयो वञे। हुन वधीक चयो त अॻूणे तालुके नायब नाज़िम मुंहिंजे ख़िलाफ़ प्रोपेगेंडा करे रहियो आहे। हुन जे नायब नाज़िमे वारे दौर जी अणधुरी जांच कराई वञे त केरु कब्ज़ा माफ़िया आहे। पीटीआई अॻवान आईजी सिंध खां मुतालबो कयो त जाखरी पुलिस ऐं एसएसपी ख़िलाफ़ जांच कराए जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे।